अजोके दौर में हेड़न प्रोग्रामन में शिरकत इहा ही रब साईं जी करम नवाज़ी आहे। जंहिंखे रब साईं घुरंदो, थोड़ो तवजो कजो, जंहिंखे घुरंदो उहो हिन प्रोग्राम में शरीक थींदो। ही प्रोग्राम ही महफ़िल मामूली नाहे। इमाम अल-अंबिया साईं जन फरमायो आहे त क़ुरान पाक जिते पढ़ियो वेंदो आहे उते अल्लाह जी रहमत वारा फरिश्ता लहंदा आहिनि। वरी जमात फरिश्तनि जी लहंदी आहे। माण्हू तव्हां असां ॾिसी नथा सघूं पर आहिनि ज़रूर क़ुरान पाक जी महफ़िल। हिक ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, साईं जन फरमायो त ज़मीन जे, थोड़ो तवजो कजो, मां ॿ टे ॻाल्हियूं कंदुसि आहियां त तव्हांजो कॾहिं चवंदा आहिनि थलड़ो त भई इहो त असांजो पंहिंजो आहे, पंहिंजे खां कॾहिं ॿुधिजे भला पोइ हाणे खणी हुन वांगुरु दोस्तीअ जो हथु वधायो न वधायो तव्हांजी मर्ज़ी, पर ॿुधो त सही। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेसि ताईं ज़मीन जे तख़्ते ते क़ुरान पाक हूंदो तेसि ताईं क़यामत न ईंदी। जेसि ताईं क़ुरान पाक हूंदो तेसि ताईं क़यामत न ईंदी। पोइ क़ुरान पाक उहो ॿिनि पाठनि जे विच में हुजे तॾहिं बि क़यामत न ईंदी। क़ुरान पाक कंहिं तख़्तीअ ते लिखियलु हुजे तॾहिं बि क़यामत न ईंदी। क़ुरान पाक कंहिं दीवार ते लिखियलु हुजे तॾहिं बि क़यामत न ईंदी। पर क़ुरान पाक कंहिं हाफ़िज़ ऐं आलिम जे सीने में महफ़ूज़ हुजे, जेसि ताईं इहो हाफ़िज़ आलिम ज़मीन ते हूंदो क़यामत न ईंदी। हाणे तव्हां अंदाज़ो लायो त आलिम ऐं हाफ़िज़ जो मक़ाम केतिरो आहे। क़यामत खे इहे हाफ़िज़ आलिम ॼण त रोकियूं बीठा अथव। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे ज़िंदगीअ में हयातीअ में इहे ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजे घरों तव्हां कोन खाईंदव, मां तव्हांजे घरों कोन खाईंदुसि। सभई खीसा खोले मूंखे पैसा ॾियो, ईअं तव्हां कोन कंदव, ज़रूरु कोन्हे त मां बि तव्हांजे कढ लालच में भॼंदो वठां। अल्लाह ताला मूंखे महफ़ूज़ फरमाए। पर इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन ते अचणु खपे त तव्हांखे केरु चवे न चवे असां ते हक़ आहे त तव्हांखे चऊं। आलिमनि खां ज़मीन ते फिटायव, पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे ईमान जो नुक़सान था कयो। मुझे तवज्जो आहे मुझे। हाँ, आलिमन जो मौलाना साहब हमां सां मुखातब हुया, वो भी फुल पोटरो आहे, मां भी फुल पोटरो, तव्हां भी फुल पोटरा। होड़े असांजो हिकिड़ो सूमरो हुयो, पुराणनि में मतां कंहिं दोस्तनि ॾिठो हुजे, मोहम्मद उमर सूमरो लयारीअ जो, खैरपुर में कपिड़े जो दुकान हुयुसि। ख़ुशतबो वॾो, ख़ुशतबे सां वॾो, वरी वॾनि सां सभिनी सां दोस्ती बि, असांजी वॾनि सभिनी सां दोस्ती बि वरी गहरी हूंदी आहे। पोइ वरी ईअं चईंदा हिकिड़े हंधि भाई तकरीर पियो हुयो, मौली साहब भाई ऐलान पियो करे त फलाणो 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 वॾा लक़ब ॾेई हज़रत मौलाना हीअं करे चई फुल पोटरो त टप ॾेई उन हीअं सथर थोड़ी चोड़े चई फुल पोटरे ॾिस त पोइ बाक़ी छाॾियूं ड्राड़ूं छा थिए थो हाणे। फुल पोटरो अॼु अल्हम्दुलिल्लाह फुल पोटरा अल्लाह जो फज़ल आहे। इल्मी क़ुरान पाक जे पढ़ण जे हवाले सां, मदरसनि जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह फुल पोटरा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अॻे खां तमामु वधीक बहितर हले। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त फुल पोटरा उहो चवंदा हो त बसि सियासी ॻाल्हियूं मस्जिद में न कजनि। मां मस्जिद में नथो कयां सियासी ॻाल्हियूं, उहो तव्हांजी मर्ज़ी, तव्हांजी मर्ज़ी आहे, मां उनमें कंहिंखे एतिराज़ न कंदुमि। पर मां एतिरो ज़रूरु चवंदो आहियां त असांजे खैरपुर ज़िले जी सैयदा सुहारी आहे, सैयदा अदी नफ़ीसा शाह, अबा अदी नफ़ीसा शाह साइण, हींअर उहे वॾे उहिदे ते फाइज़। असांजो अदीअ चवंदे वात फुल पोटरनि जो वात भरजे नथो। उहा अदी सुहारी त आहे पर खैरपुर जी आहे, असांजे क़ौम जी न आहे। ॿिया मां अॼु तव्हांखे वास्तो ख़ुदा जो ॾेई पुछां थो, कॾहिं पंहिंजी भेण खे बि प्यार सां सॾु कयो अथव? पंहिंजी जेकी सॻी भेण आहे तव्हांजी, उनखे बि कॾहिं ईअं इज़त एतिराम ॾिनो अथव? ओ हुतो मां आहियां आख़िरी छेड़े में, वारस गंभीर खां परियों, मुंहिंजो ॻोठ परियों मंगसी हज़रात जो ॻोठ, उतां खां वठी फल पोटरनि जी हे सॼा ॻोठनि सजन ॻोठनि जूं लाइनूं कटी पियूं आहिनि। हिकिड़े वटि बि बिजली कोन्हे का, आयो सभु तव्हां उतां जा, लेकिन हिकिड़े वटि बि बिजली कोन्हे। रहियो को तारूं पटाए छॾियूं त मतां फुल पोटरा सुख वठनि।
फुल पुटरा असां ख़ुशि में ख़ुशि आहियूं असां उते वञूं था त अधी असांखे सुञाणे थी फलाणे से असांखे ॾियनि था उते कुर्सी रखी ॾुख जहिड़ी ॻाल्हि कोन्हे जो तव्हांजो उते हूंदे कंदे बि पोइ बि तव्हां क़ौम जे लाइ कुझु नथा कयो पोइ बि तव्हां कुझु नथा कयो तव्हांजे ॻोठ में कहिड़ी गंदगी लॻी पई आहे आहिनि तव्हांजा आहिनि हिते पेवर लॻल आहिनि तव्हांजूं नालियूं ठहियल आहिनि वञो फुलो ॻोठ में फुलो ॻोठ वारा अञा कुझु कमु सियाणा आहिनि तव्हां उहे सियाणा आहिनि वरी अॻिते असांजे परियनि पासनि ॻोठनि में वञो दाऊद ॻोठ आहे राज़ी ॻोठ आहे खेदे ॻोठ आहे परियों सभु इलाइक़ा आहिनि सभु ईअं ॼण त हिकिड़ो खंडरात जो ॾसु था ॾियनि असां फुल पुटनि जो हाल इहो आहे आहियूं त हेॾी वॾी क़ौम पर पाण खे संभाले नथा सघूं पाण में नफ़रतूं पाण में हिक ॿिए सां अदावतूं ख़ुदा रा जीअं हे मदरसा छिड़ी थी आहे न माना शुरू थी आहे मां अल्लाह खां दुआ थो कयां अल्लाह ताला तव्हांखे बि कुझु सम्झ अता फरमाए मसलो तव्हांजे ज़हन ते हुजणु खपे अॼोके दौर में मां तव्हां सभिनी खां पुछां थो त भला ॾिसूं तव्हां में सियाणा इमामुल अंबिया साईं जन जी ज़िंदगी दुनियावी ज़िंदगी साईं जन जी दुनिया में ज़िंदगी रोज़े अतहर में वञण खां अॻु में घणा साल आहे तव्हां एॾो को मूंखे जवाबु ॾे साईं जन जी ज़िंदगी मुबारक दुनियावी घणी आहे हा साईं 63 साल इमामुल अंबिया साईं जन जी ज़िंदगी मुबारक दुनवी पोइ अल्लाह के प्यारा थिया पोइ रोज़े अतर में मामलात ॿिया थिया 63 साल ऐं नुबुवत जो चवंदा आहिनि त मुद्दो केतिरो आहे क़यामत ताईं उथी बि हिकिड़ो रब जे आॾो अर्ज़ु करे त मुंहिंजा रब मां त पंहिंजे नबी साईं खे ॾिठो ई कोन मां त नबी साईं जे दौर में हुयुमि ई कोन मां कीअं साईं काॾे वञा तूं चवे थो त जेकॾहिं नबीअ खे न मञी त मोटड़ा खाईंदे जहनम में विझंदो मां नबी साईं ॾिठो कोन त मूंसां इंसाफ़ कीअं थींदो रब साईं मां ॾिठो कोन त एॾी सज़ा कीअं थो ॾे इहो जेकॾहिं कंहिंखे अलाह तौफ़ीक़ करे ॻाल्हाए त ईअं ॻाल्हाए सघंदो तंहिंजे करे इमामुल अंबिया साईं जॾहिं अॻ ई ॾसे छॾिया त असांजा वारिस आलिमनि जे मार्फत दीन क़यामत ताईं हलंदो आलिमनि जे मार्फत जेकॾहिं तव्हांखे आलिम नथा वणनि त पोइ पंहिंजे ईमान जो ख़्यालु रखो ॿियो मूंखे कुझु न थींदो हर को पाण ॼाणे को कंहिंसां क़बर में गॾु न वेंदो पर इहा तव्हांखे ज़रूरु ॿुधायां अॼोके दौर में आलिमनि खां परे थिड़णु इहो यकीन ॼाणो त तव्हांजे ईमान में नुक़्स थींदो मां अल्लाह खां दुआ थो घुरां त अल्लाह ताला तव्हां ई असांखे आलिमनि सां आलिम पैदा थींदा आहिनि मस्जिदनि ऐं मदरसनि अल्लाह तव्हांखे मस्जिदनि ऐं मदरसनि सां आलिमनि सां प्यार नसीब फरमाए एॾो थिड़ियासीं त पोइ असांजो नुक़सानु थींदो इहा मां हिकिड़ी ख़ैर ख़्वाही तव्हां सां कयमि मूंखे उमेद आहे त अल्लाह कंदो त ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि इहा तव्हांजे ज़हन खे बि ज़रूरु क़बूल कंदो अॼु तव्हांजे हिन दोसाणी ॻोठ जा नंढड़ा ॿार हाणे अॻे जेके तव्हां वॾड़ा पढ़ियल आहियो न मदरसनि खां सवाइ किन वटि उहे बि तव्हां भेटायो इन्हनि नंढड़नि ॿारनि खे बि ॾिसो इन्हनि खे चओ त बाबा तूं कलमो पढ़ी ॿुधाए पोइ इन जे कलमे ते ज़बरनि देरुनि ते ख़्यालु कयो त ॾिस कीअं था पढ़नि इन्हनि खे तव्हां ॿुधायो त का सूरत ॿुधायो त ॾिसो शदम मदक जज़म कीअं था पढ़नि तव्हां हैरान थी वेंदव असांजा बचड़ा वॾड़नि खे त कुझु कोन थो अचे पर नंढड़ा बचड़ा इहे क़ुर खां एॾो प्यार जो क़ुर जे लफ़्ज़नि हाणे थोरो अॻे बि मां शायदि तव्हांखे ॿुधायुमि निड़ी त हीअ आहे न हिकिड़ी नड़ी खाऊं बि असां ॻाल्हायूं था इन हिकिड़ी हेतिरे हिन में आवाज़ सभु अचे थो पर असांजे हिन जा अरबीअ जा अखर जंहिंखे अल्फाबेट सॻो घणा आहिनि 29 अखर थोरो ॿुधो 29 अखरनि इहो वात हेतिरो आहे इन वात सां 29 अखरनि जूं जायूं जुदा जुदा अलिफ जी जाइ जुदा ऐन जी जाइ जुदा हमज़े जी जाइ जुदा है अहिड़े नमूने सां तव्हां ईंदव ते जी जाइ जुदा है पूए जी जाइ जुदा है ईअं तव्हां ईंदव त सीन जी जाइ जुदा फे जी जाइ जुदा है स्वाद जी जाइ जुदा है इहे हे तव्हां नंढड़ा ॿार पढ़ंदा तव्हां असां वॾनि खे शायदि ख़बर न हुजे पर तव्हां नंढड़नि खे हाणे आइन चिटो कढ त कंदो आइन कढंदो स्वाद फे इहे चवंदा तव्हां असांखे ख़बर न मां पुराणे वक़्त में हिकिड़े हंधि मौलूद पियो चवां पुराणे पहिरें दौर में होॾे लाड़ में पोइ मां हुते ईअं चयुमि पियो मदीनो छॾण जी ॻाल्हि पे कयुमि मदीनो छॾियुमि अहिड़ी ॻाल्हि पे कयुमि त उहो खिलनि पिया माण्हू मां चयो त शायदि मुंहिंजो आवाज़ु नथो वणेनि जो खिलनि था मां वरी ॿीहर चयुमि त वरी ॾिठुमि त वरी 2-3 खिलिया वरी हेठि खिलनि पिया मां मौलूद बंदि कयो मां मौलूद बंदि करे चयुमि त वाह खिलो छो था
मारी ॻाल्हि तव्हांखे वणे नथी तंहिंजे करे खिलो था छो न साईं वणे थी सभई वाइर थी वणे थी वणे चओ मां चयो ॿुधायो खिलो छो था पोइ नेठो ॾसनि न पिया नेठ मजबूर कमान बाबा मां मौलूद न चवंदुमि जेसि ताईं तव्हां चवंदव न ॿुधाईंदव पोइ चयूं त साईं तूं थो पढ़े शीन हालांकि मदीने छॾणु इहो छे छटरी आहे छे शीन इन में फ़र्क़ु आहे ॻाल्हि सम्झ में अचे हल पिया जा पुट हुन जो ॿोरी माना आम माण्हू असां वटि ख़बर ई कोन्हे असां चवंदा आहियूं मच्छी मच्छी है न मच्छी हालांकि इहो मच्छी आहे छे छटरी असां मच्छी शीन चवंदासीं इहे तव्हांजा नंढड़ा ॿारनि खां पुछंदो शीन तव्हांखे ॿुधाईंदा त शीन हे आहे इहे कंदा कुराड़नि खे ख़बर न पवंदी पर इन्हनि खे इहो तॾहिं जॾहिं पंहिंजनि बचनि सां तव्हां हे कुर्ब कंदव सुबुह जो जीअं पंहिंजे बचड़े खे स्कूल ॾे मोकिलींदा सिंगारे ठाहे ठुके ईअं बहितरीन नमूने सां ईअं पंहिंजे बचड़े खे क़ुर पाक जे तालीम जे लाइ मोकिलींदव इंशाअल्लाह आदमनि खां ॿुधो अथव न हिकिड़े मर्द पंहिंजे घरवारी हमल थियुसि पाण मर्ज़ुल मौत चवंदा आहिनि उन में मुब्तला थी वियो घरवारीअ खे सॾे करे चई त शायदि मां फौत थी वेंदुसि अहिड़े मर्द में मुब्तला हां पर मां तोखे वसियत थो कयां जेकॾहिं मूंखे पुटड़ो ॼमे न्याणी ॼमे त हिनखे क़ुर पाक पढ़ाइजां या मां वसियत कई मुड़ुस मरी वियो उन माईअ उन जे मुड़ुस जी ॻाल्हि ते अमल कयो नंढड़ो ॿार जॾहिं ॼायो उनखे वञी उस्ताद जे आॾो विहारे त मुंहिंजे बचे खे क़ुर पढ़ाए हुनखे तकलीफ़ हुई अचानक तकलीफ़ में हेॾे ॿार बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू कई हुन तो तकलीफ़ ख़तम थी वई हुन दाहूं कयूं त फ़रिश्तनि खे त छा मामिलो थी वियो आहे ॾिसे पियो त फ़रिश्ता हूअं मुड़नि न पिया हाणे छा थी वियो तॾहिं फ़रिश्तनि ॾसियुसि त तो पंहिंजे घर में हीअं चयो अॼु तुंहिंजो पुटड़ो उहो क़ुर मजीद पढ़ण जे लाइ पहिरीं बिस्मिल्लाह रहमान रहीम शुरू कई अल्लाह तुझो अज़ाब ख़त्म करे छॾियो ये मामूली शयूं न आहिनि मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जे बचनि खे क़ुर मजीद सां प्यार नसीब फरमाए प्यार तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी कुझु दिलचस्पी हूंदी सच पुछो मां हिते ईंदो आहियां मूं वटि बि मदरसो आहे ॿियनि जॻहियुनि ते बि मदरसा आहिनि राज़ी ओठ में बि मदरसो ॿारनि जो आहे यानी हे जेको मकतब आहे ॿियनि हंधि बि खिदेउड़ में बि आहे पर जेतिरो लज़त वारो मसइलो हिते तव्हां वटि इंतज़ाम सां आहे ॿिए हंधि घटि आहे मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला छल इहा फुल पोटनि में अञा जोश जज़्बो वधीक पैदा करे ॾाढी मूंखे ख़ुशी थी आहे बिरादर मोहतरम भाऊ अब्दुल गफ़ार साहब या फौजी साहब जे महिनत सां ही प्रोग्राम बचड़नि जे लाइ दस्तारबंदीअ जो मसइलो बि आहे ऐं ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ॿी थोरी तवजो कयो हाणे मां त हिकिड़ो आहियां नात ख़्वान ॿिया वरी जेके वॾा आलिम सुवारा आहिनि न उहे त वरी असां खां मथे है न मां इहो ॿुधायां तव्हांखे त मुंहिंजी तक़रीबन महीने में का तारीख़ वांदी न हूंदी आहे अॻे भेरे मां तव्हांखे ॿुधायुमि त मां चढ़ियुमि जोगी साहिब सां गॾु कार में मुंहिंजी गाॾी थी पई ठेड़ीअ में पंचर वियासीं पे शिकारपुर जे पासे ॾे पोइ वरी जोगी साहिब जी गाॾी हली पोइ काॾे मां चयो फलाणे पासे चए पोइ मां ओड़े थो हलां गाॾीअ खे छॾे हिते गॾिया था हलूं वरी मोटी ईंदुसि मां चयो हल भला गॾिया था हलूं छोकिरे खे गाॾी वापसि ॾिनमि मां जोगी साहिब सां गॾु अॻिते चयोमांसि डायरी खोलियो इन महीने में तव्हांजा प्रोग्राम घणा डायरी खोलियईं त हिकिड़े महीने जा ॾींहं घणा न हुआ हा 30 ॾींहं हुनजी मां डायरी जो ॾिठी त उन में लिखियल हो 77 प्रोग्राम घणो 70 ऐं 77 प्रोग्राम जोगी साहब डायरीअ में मां हैरान थी वियुमि मूंखे चई तूं पंहिंजी खोल डायरी मां खोलियमि मां हे अल्लाह जो शुक्रियो अदा थो कयां न त कुराड़ो माण्हू त पंहिंजे घर जे भातियुनि खे बि घटि वणंदो आहे मां पंहिंजी सॼी ज़िंदगी हली हाणे त हक़ीक़त यार मूंखे रिटायर थियणो खपे नवां नौजवान शुरू थी विया आहिनि पर यार इन कम में रिटायर ई कोन्हे का बसि जीअं कुराड़ो तीअं अल्लाह जो फज़ुल अञा वधीक मां जो पंहिंजी डायरीअ खे वरी जोगी साहिब चवण ते खोलियुमि त मुंहिंजा प्रोग्राम वरी केतिरा 116 जोगी साहब या थिया 77 मुंहिंजा 116 हाणे तव्हां ॿुधायो त 116 वारनि प्रोग्रामनि वारो माण्हू मानी कीअं खाईंदो हूंदो इहो साईं खे चवां औलाद खे टाइम केतिरो ॾींदो घर खे टाइम केतिरो ॾींदो निंड केतिरी कंदो इहो वरी हिसाब कजो त पोइ कीअं थो मसइलो थिए पर इन जे बावजूदि हलूं था हाणे अॼु मुंहिंजा 4 प्रोग्राम घणा हाणे ॿियो प्रोग्राम कयां थो अञा 2 प्रोग्राम पोइ थिया हुननि जा फ़ोन अचनि था मां चयो मां फारिग थियां तव्हां सां राब्तो कयां थो माना इहा सूरत हाल आहे पोइ कॾहिं कॾहिं ईअं थी पवंदो आहे त थकिजी बि पवंदा आहियूं थक बि अहिड़ो थींदो आहे त शुकुर था कयूं जो सिंधीअ में चवंदा आहिनि त जंहिंजो खाधो चङो आहे ऐं खीसो गरम आहे इहो माण्हू कुराड़ो घटि थींदो
यो कुराड़ो घट ॾींदो उन जो मिसाल मां भी आया वो मौलाना लुड साहब चवंदो हर रोज नई में जो अल्लाह असां के खीर तो पियारे हर रोज नई में जो खीर में केडी महंगी आ खबर नहीं अल्लाह के वरदम हर रोज नए बिस्तरे ते अल्लाह असां के सुमारे थो हर रोज बादशाह जो हर रोज शायद मता मटींदा हुजन अल्लाह न बिस्तरो वो साफ सुथरो करे चंदा सुही पो असां के अल्लाह हर रोज नए बिस्तरे ते बे ते तो रहे नहीं हर रोज नए में जो ता खीर पियो अब हे बाकरा हे देसी मुर्गी से फौजी साहब अज छा होय हो भाई गाल देसी वो जुदारी गाल बूटी हुयूं न हुयूं पर मतलब नाले में तो हुयो ना हालो हालो सही मतलब यो मुझे चवण जो मकसद है यो अल्लाह इन दीन जे खातिर तो कराए मां खुदा जो कसम खणी तो चवा मां पूरे मुल्क में तो हला मां कदे कदे ये भी चवंदो आहियां भलो ता केड़ी लाइन सां जो केड़े मजहब सां जो ताल्लुक पर कहीं जाए ते ता विंदो फुलो पोटरो नालो खणंदो तो जरूर चवंदो त इमदादुल्लाह सुञाणो खैरपुर जा तो इमदादुल्लाह जरूर चवंदो ये न चवण मां समझानी ये थी न तो सके मां तां जे आडो आया दीन वारो मानू भुख न मरंदो दीन वारो मानू पाण चालाकी न करे अटकल न करे हराम दे पाण सुरे न बाकी अल्लाह इन दीन वारे के हराम भी न खाराईंदो अल्लाह ताला उनके हलाल ही हलाल खाराईंदो पर जे पाण अटकल सटकल करे त पो पांजे भागन खीचे अटकल असां कोन था कयूं अल्लाह हिकड़ो डी भी असां जो फारिग न कयो हर रोज जो नवा पैसा खीसे में हर रोज जो नई भाजियूं वेठा खाऊं हर रोज जो से नवे बिस्तरन दे सुमो बियो असां के छा खपे ताम केड़ो को ऑफिसर होजे उन को पुछो त ये करे तो वने सजो डी कलम हलाए हलाए कूड़ा रुश्वत हे हो कूड़ दबोड़ असां सजो डी वल्लाह मां कसम गणी तो चा त निंड्र में बिउंदा त कदे कदे दिसदा त भली स्टेज आ मां तकड़ो तकड़ो वना बा मुजो ऐलान तो थे मां मौलूद चवा काते दिस त मां मौलूद तो चा बुजुर्गन आलमन जी जमात आडो आ मां मौलूद तो चवा अल्लाह जो नालो रसूल जो नालो निंड्र में बचे त बियो छा खपे बियो छा खपे तां जे आडो वेठो आ परे नया तां जे पाड़े जो ये समझो तां जो ॼण हां वे हेडे वियारे मुजो यार अब हित वे अंदर होय छा जज़ाकल्लाह वे अग होय छा हाणे गालाए जा छड़ो न चुप करे वे जा ठीक मां ये गाड़ी इने जे करे कया थो त अल्लाह जो मन कान लिल्लाह कान अल्लाह लहू जको पाण के अल्लाह जे लाए कंदो अल्लाह उन जो पाण ही थींदो अल्लाह उन जो पाण मामला हल करे छड़ींदो मां अल्लाह को दुआ तो कंदा अल्लाह ताला शल्ला ये हयाती में असा के समझ अता फरमाए बरल मां ये गाल कैंपेन करे करे ये थी तो भाई आने बे साईं इश्तिहार भी कढियो नाला भी लिखिया साईं मीर मोहम्मद साहब भी तमाम आलम पोढ़ा थी पिया मां समझा तो गाल बनवरी हां असीदात माने चवण मकसद ये आ अज उन्हनि चयो त असां मगरिब नमाज तां वटि पढ़ंदासीं पर मां समझा तो उन्हनि सां भी सेहत साथ न ॾिनो जो नाची सघिया हज़रत साईं अहमद शाह साहब रिपड़ी वारा उन्हनि फरमायो त मां मगरिब नमाज वटि तव्हां वटि पढ़ंदुसि ऐं पोइ ॿारनि जी दिस्तार करे पोइ वरी कंहिं मां पंहिंजे कम सां हुन माण्हू ते बि एॾा ॿार आहिनि तव्हां उते वञी ॾिसंदव त तव्हां हैरान थींदो त हे कीअं थो हलाए इन मामलनि खे स्कूल जा मामला कीअं मदरसे जा मामला कीअं हर रोज़ लखनि रुपयनि जा मामला आहिनि जेको इहो सैयद सुवारो संभालियो वेठो आहे मदरसा मस्जिदियूं गरीबन सां मामलात तावनात ये सभई पर अफसोस जो उहे बि पंहिंजे हुन ते न पुॼी सघिया चयूं त मां कोशिशि कयुमि त मगर पहुचा पर मां न थी सघियुमि कंहिं मसइले में मां मजबूर थी पयुसि मां बि ईअं मूंखां बि ग़लती कुझु थी वई पोइ बहरहाल मुंहिंजी खणी ग़लती मां नंढो आहियां खणी अलाए वॾो फौजी साहब का तारीख़ मूंखे चई मां हिकु जी ॿी तारीख़ लिखी छॾी अॼु की तारीख़ मूंखे ख़बर ई कान्हे अॻियां जो फ़ोन कयो त मां हैरान थी वियुमि मां चयो मूं वटि लिखियल त महीनो पोइ ते आहे चयो न साईं बहरहाल मां चयोमांसि त ठीकु आहे मां अचां थो कुझु वक़्तु कढी करे हाणे वरी मूंखे बि काथे ॾसियां थो ॿ प्रोग्राम आहिनि मां अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला सभिनी खे पंहिंजे वाइदनि खां निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त वाइदे निभाइण जे करे मां पंहिंजी तबियत इहा बणाई आहे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मूंखे क़ाइमु रखे कंहिं ग़रीब मिसकीन जी मां डायरी में तारीख़ लिखियमि न मूंखे ख़बर आहे त मां वेंदुसि त इहो मूंखे 1000 रुपयो ॾींदो वेंदो में 5000 रुपया ॾींदो वेंदो में 10000 ॾींदो पर मां अॼु तव्हांखे बबांगे दोल ॿुधायां थो कंहिं उन ग़रीब वारी तारीख़ जे मुक़ाबले में अमीर जी तारीख़ ईंदी मूंखे ख़बर आहे त इहो 50000 ॾींदो इहो लाख रुपयो ॾींदो मां न वेंदोमांसि उन ग़रीब ॾे जेकॾहिं सफ़ा मूंखे अॻे मजबूर कंदो त मां उन ग़रीब खे इलाज कंदुसि अलाए केॾा इलाज कंदोमांसि पोइ कॾहिं कॾहिं के उहे कावड़िजी पवंदा आहिनि पोइ मां
उन्हनि खे चवंदो आहियां दादा जे एंड टाइम ते तव्हांखे मां चवां त मुंहिंजे मथे में सूरु आहे, पेट में सूरु आहे, पोइ मूंखे तव्हां छा कयो आहे, मां इलाज थो कयां, पोइ मूंखे ईअं इलाज करणा पवंदा आहिनि जेकॾहिं कंहिं ख़ासि दोस्त जो को प्रोग्राम हूंदो आहे, मजबूरी हूंदी आहे। माना ॼाणी वाणी कंहिंसां धोखो कयूं अल्हम्दुलिल्लाह ईअं न कंदा आहियूं, पैसनि जे करे कंहिंसां धोखो कयूं अल्हम्दुलिल्लाह ईअं न कंदा आहियूं। बाक़ी इंसानी ज़रूरियात आहिनि, उन में मजबूर आहे। मां इहा मजबूरी इन करे ॿुधायमि त मतां सुभाणे तव्हां चओ त मौलवियुनि जा नाला त खोड़ आहे पर आया त कोई कोन, आया त कोई कोन, अचण जी बि ॻाल्हि इहा थी ॿुधायां। साईं अहमद शाह